नाज़रीन, मीरपुर बठोर में अवामी तहरीक चागवाण ऐं कारकुन सिंधु दरिया ते डेमनि जी अॾावत, औरतुनि जे क़त्लेआम ऐं वधंदड़ जिन्सी ॾाढाइनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। एहतजाज में वापारी ऐं शहरी बि शामिल थी विया आहिनि, जंहिं करे तहरीक वधीक ज़ोर वठी वई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे करीमदाद चांडियो जी हीअ रिपोर्ट। छाकाणि त ॾेढ सदी खां वठी असांजो पाणी जो पंजाब जा हुकुमरान चोरी कंदा रहिया आहिनि ऐं असीं घुर था कयूं त उहो चोरी थियल पाणी जो हिसाब किताब ॾिनो वञे सिंध खे। सिंध जो डेल्टा तबाह कयो वियो आहे, सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं तबाह कयूं वयूं आहिनि। सिंध जा हारी, सिंध जा जेके नंढा आबाद घर आहिनि, तव्हां ॾिसो था त रोज़ सरापा एहतजाज आहिनि। उहे उन्हनि खे हिन आब कल्याणी वारे मौसम में जॾहिं असांजो सिंधु दरिया भरियल वहंदो आहे, उन में बि तव्हां ॾिसो था त कुबो शहद खां वठी हिते सिजावल जे पुठड़ी ताईं उन शाखनि में पाणी कोन्हे को। इहा सिंध जी सूरत हाल हिननि हुकुमरान करे छॾी आहे। ऐं पंजाब जो वज़ीर आल केरु थींदो आहे, उहो हुकुम थो जारी करे छॾे त असीं फेज़ 2 ठाहींदासीं ऐं फेज़ 3 थल कैनाल ठाहींदासीं। अहिड़ो ज़ुल्म ऐं अहिड़ी बरबरियत जेका आहे, उहा सिंध जे माण्हुनि खे क़ाबिल क़बूल न आहे। सिंधी अवाम खे ऐं उन जेके सुजाग माण्हू आहिनि, उन्हनि खे अपील था करियूं त अचो त गॾु थियूं। हे जेके सिंध जे ख़िलाफ़ बरबरियत जेका जारी कई वञे पई, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ो भरपूर सगारो आवाज़ उथारियूं ऐं गॾु थियूं। ऐं ॿी हिकिड़ी खिल जहिड़ी ॻाल्हि आहे, जेको असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त सिंध में जेका गैस पैदा पई थिए, उन खां सिंध वधीक जेको सो ख़र्च पई करे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, जेको सिंध चइनी सूबनि खे गैस मुहैया करे थी, पंजाब उन सिंध जी गैस ते हले थो ऐं सरहद बि उन जी सिंध जी गैस ते हले थो। जेको पंजाब वॾे में वॾो सूबो आहे, उहो बि सिंध जी गैस इस्तेमालु करे थो। ऐं वज़ीर आज़म असां चए थो त सिंध में जेका गैस पैदा थी उन खां सिंध वधीक ख़र्च करे थी। छा पोइ पंजाब खे केरु पोइ असांखे पंहिंजो गैस वापसि ॾियनि? इहे सभु असां सम्झूं था त सिंध ते धाड़ा आहिनि, सिंध जे ख़िलाफ़ तमामु साज़िशूं आहिनि। ऐं जीअं अॻु में हुकुमरान कंदा रहिया आहिनि, तीअं हीअ PTI जी मरकज़ी हुकूमत आई आहे। हींअर इमरान ख़ान ऐलान कया आहिनि 9 डेमनि जा ऐं 9 कैनालनि जा। सिंधु दरिया ते हमेशह उन्हनि जी अख रही आहे ऐं सिंधु खे पाणी चोराइण जे लाइ हर वक़्तु साज़िश कंदा रहिया आहिनि। अवामी तहरीक हमेशह इन साज़िशनि जे लाइ रुकावट बणजण जे लाइ पंहिंजी जिदोजहद जारी की आहे। ऐं असां इमरान ख़ान खे बि ॿुधाइणु चाहियूं था त जेसि ताईं सिंधी माण्हू, सिंधी बचो हिते जी रहियो आहे, तेसि ताईं असीं सिंध जो ऐं सिंध दरिया जो पाणी चोरी करणु कोन ॾींदासीं। ऐं असांजे जियापे जो सिर्फ़ु वाहिद हल सिंधु दरिया आहे, जंहिं ते असांजी डेल्टा बि आहे, जंहिं ते असांजी ज़रायत बि आहे, जंहिं ते असांजी मईशत बि आहे। अॻु में ई असांजे सिंध जा जेके वसीला आहिनि से तव्हां तबाह करे छॾिया आहिनि। असां खां पाणी पुरणु चाहियो था, पर असीं पाणी न ॾींदासीं, छाकाणि पाणी असांजो जियापो आहे। असां कॾहिं बि को बि बैराज गैर क़ानूनी थल कैनाल हुजे या ॿिया डेम हुजनि, कालाबाग डेम हुजे, बादशाह डेम हुजे ऐं सिंध बैराज ब्रांच हुजे, असां को बि कढणु कोन ॾींदासीं।